कंहिं दोस्त सवाल कयो आहे त साईं असांजी इन मसइले में रहनुमाई कजो। मसइलो इहो आहे त अॼुकल्ह घरनि में या हालनि में महफ़िलूं थियनि थियूं, उन में औरतूं नात ख़्वानी कनि थियूं। उन्हनि औरतुनि खे अहिड़ा कपिड़ा पातल आहिनि जिन मां जिस्म ज़ाहिर नज़र ईंदो आहे। उहे सन्हा कपिड़ा हूंदा आहिनि। छा अहिड़ा सन्हा कपिड़ा पाए करे मीलाद करणु जाइज़ आहे या न? इन जो जवाबु फरमाईंदा। बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। हिन ई वीडियो जी एडिटिंग में जेकी पासे में तव्हां तस्वीर ॾिसंदा, इन ई वीडियो जे पासे में तस्वीर जेकी आहे इहा उन औरत जी आहे जंहिंजो जिस्म तव्हां ॾिसंदा मां सन्हा कपिड़ा पातल अथसि, जंहिं वजह जो जिस्म ज़ाहिर आहे। इहो हरगिज़ जाइज़ न आहे, शरीयत जे ख़िलाफ़ आहे त अहिड़ा सन्हा कपिड़ा पाए मीलाद करणु, मीलाद में वञणु जाइज़ बिल्कुलु कोन्हे, शरीयत जे ख़िलाफ़ आहे। जंहिं सन्हे कपिड़नि मां जिस्म ज़ाहिर नज़र अचे। ऐं अॼुकल्ह जो माहौल इहो थी वियो आहे त मीलाद में किथे अहिड़ा महफ़िलूं आहिनि त हिकिड़े पासे मर्द विहनि था, ॿिए पासे औरतूं विहनि थियूं, विच में कंहिं बि क़िस्म जो पर्दो कोन्हे, साम्हूं मर्द साम्हूं लेडीज़। ऐं पढ़ण वारियूं औरतूं आहिनि लाउड स्पीकर जे ज़रिए, जेको बिल्कुलु शरीयत जे ख़िलाफ़ आहे। शरीयत में इहा शइ मना थियल आहे त औरत जो आवाज़ ओघड़ आहे, औरत जो आवाज़ ॿियो माण्हू ॿुधे। हाणे त हालनि में या घर में लाउड स्पीकरनि जो माहौल थी वियो आहे। लाउड स्पीकरनि ते महफ़िलूं थियनि थियूं जंहिंजो आवाज़ ॿियनि जे कननि ताईं पहुचे थो। हीअ बिल्कुलु शइ ग़लति आहे। जेकॾहिं उहे न्याणियूं, उहे औरतूं मीलाद कनि थियूं, मीलाद में नात ख़्वानियूं कनि थियूं, भले कनि, एतिराज़ न आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सना आहे, असांजी अखियुनि जी थधाणा सना, हुज़ूर सां मोहबत करण जो इज़हार आहे। हुज़ूर जी मीलाद में ख़ुशी में सना थींदी आहे। त उन जे लाइ हिकिड़ो शर्त आहे, जेकॾहिं औरतूं मीलाद कनि थियूं त पंहिंजे घर में मीलाद कनि, आवाज़ उन्हनि औरतुनि ताईं महदूद हुजे। औरतूं पाण में मीलाद कनि थियूं त उन जो आवाज़ औरतुनि ताईं महदूद हुजे, उहो आवाज़ मर्दनि ताईं महदूद न थिए, लाउड स्पीकर जे ज़रिए न। हीअ शरीयत जे ख़िलाफ़ आहे। हीअ त ख़ुशीअ जो लम्हो हूंदो आहे जंहिंमें नात ख़्वानी हूंदी आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी आमद हिन महीने रबियुल में थी, जेके उन ई महीने में ख़ुशी जो इज़हार करे नात ख़्वानी हलंदी आहे। नात ख़्वानी करणु सवाब को गुनाह कोन्हे, पर शरीयत चवे थी जिते फौतगी थी वञे, जिते घर में मैयत मौजूद हुजे, उते बि पर्दो ज़रूरी आहे। औरत जे लाइ उते बि पर्दो करणु शर्त आहे त को बि धारियूं मर्द अचे, तव्हां पंहिंजे पर्दे में रहो। त जेके मां छोकिरियूं असांजूं न्याणियूं भेणूं नातियूं पढ़ंदियूं, उन्हनि खे खपे सभु फ़क़ति पंहिंजूं अखियूं ज़ाहिर हुजनि, मुंहुं बंदि हुजे, हथ बंदि हुजनि। हाणे ॾिसो जेकी कपिड़ा आहिनि औरत खे तस्वीर पासे में पियल आहिनि, उन मां जिस्म ज़ाहिर हुजे, हीअ शरीयत जे ख़िलाफ़ आहे, गुनाह आहे। अॼुकल्ह सोशल मीडिया ते माण्हू इहे वीडियो वायरल कंदा त इहे गुनाहनि जा कम आहिनि जंहिं वञा जिस्म ज़ाहिर आहे। औरत जो कंहिं बि क़िस्म जो ओघड़ जो ज़ो ज़ाहिर न हुजे, पेर ढकियल हुजनि, मुंहुं ढकियल हुजे। ऐं हाणे की अहिड़ियूं औरतुनि जिन जो फ़क़ति हीअ पंहिंजो जेको हे कंद इहे बि ज़ाहिर हूंदा, पोइ सना ख़ानी अहिड़ी करण मां फ़ाइदो कोन्हे, जेको शरीयत जे ख़िलाफ़ जी गुनाह जो कमु आहे। असां सवाबु कमाए बि इहो आहे सवाब जो कमु, जेको नात ख़्वानी सवाब जी जॻह ते असां गुनाह कंदा आहियूं। ऐं जेके असांजा नात ख़्वान हज़रात आहिनि, जेके अहले सुन्नत सां तालुक़ रखनि था, मर्द हज़रात, नौजवान हज़रात, उन्हनि जी ख़िदमत में हिकु अपील, जॾहिं बि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सना ख़्वानी कनि, तारीफ़ कनि, त पंहिंजो मथो ढकियल हुजे। ऐं नथो चवां त ॾाढ़ी ज़रूरी आहे, ॾाढ़ी रखो फ़र्ज़ु आहे, सुनत आहे, वाजिबु आहे, सुनत तरीक़ो आहे, रखणु खपे। पर जेकॾहिं को नात ख़्वान कंहिंखे एतिराज़ आहे ॾाढ़ी रखण ते, त उनखे इहो ई थो अर्ज़ु रखां त पंहिंजो मथो ढके, पंहिंजो मथो ढके करे पोइ सना ख़्वानी करे। उन खां अलावा सना ख़्वानी जो मतिलबु न आहे त कपिड़ा सोड़ा पाए, फैशनी करे, ब्यूटी पार्लर करे, मेकअप करे, इहो सना ख़्वानी जो मतिलबु कोन्हे। सना ख़्वानी जी दिलि में इश्क़ मुस्तफ़ा हूंदो, इश्क़ मुस्तफ़ा जंहिंजी दिलि में हूंदो, उहो पंहिंजे चहिरे ते ब्यूटी पार्लर कोन कराईंदो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा जेके सना ख़्वान, नात ख़्वान आहिनि, उहे हुज़ूर जे महबत में सना ख़्वानी कंदा आहिनि त उन जे चहिरे में नूर वसंदो आहे। अल्लाह से सभिनी मुस्लमान खे हिदायत अता फ़रमाए त जेकॾहिं अहिड़ा औरतूं कपिड़ा पाए करे मीलाद में वञनि थियूं, हरगिज़ जाइज़ कोन्हे। ऐं मीलाद औरतुनि जो आहे त उन औरतुनि जे मीलाद में मर्दनि जो हुजणु ज़रूरी कोन्हे, लाज़मी कोन्हे, शरीयत जे ख़िलाफ़ आहे। ऐं अॼुकल्ह असांजी दोस्ती थी वेंदी आहे, को दोस्त गहरो थी वेंदो आहे, पोइ हुनखे पंहिंजे घर वठी वेंदा आहियूं, पोइ न पंहिंजी घरवारी खां, न पंहिंजी भेण खां, न पंहिंजी माउ खां कंहिं बि क़िस्म जो पर्दो कोन्हे। बाबा हीअ असांजो दोस्त आहे, दोस्त पंहिंजी जॻह ते दुनिया जो दोस्त आहे, पर शरीयत चवे थी त पर्दो, पर्दे में हुजो, कंहिं बि क़िस्म जो इहो इख़्तियारी कोन्हे त पंहिंजी औरत धारी मर्द सां ॻाल्हाए, बिल्कुलु शरीयत जे ख़िलाफ़ आहे। त फौतगी जे थी वञे उते बि पर्दे जो हुजणु ज़रूरी आहे। हीअ त ख़ुशियूं आहिनि, लम्हियूं आहिनि, ग़मियूं आहिनि, उन में हर शइ में पर्दो करणु ज़रूरी आहे।
अल्लाह सी सभिनी मुसलमान खे हिदायत अता फ़रमाए। शल असांजी न्याणी भेणुनि खे पर्दे करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जेकॾहिं असांजी मुसलमान औरतूं सनाख़ानियूं कनि थियूं त भले कनि, पर दरमियान आवाज़ में औरतूं आवाज़ ॿुधनि, लाउड स्पीकर जे ज़रिए न, ऐं पंहिंजा कपिड़ा अहिड़ा पाइनि जंहिंमां जिस्म ज़ाहिर न हुजे, बिल्कुलु हथ बंदि हुजनि, मुंहुं बि बंदि हुजे, अखियूं ज़ाहिर हुजनि, निकाब हुजे, पर्दो हुजे, ऐं पेर बि बंदि हुजनि, माना सॼो ई क़िस्म जो पर्दो हुजे। अल्लाह सी सभिनी मुसलमान न्याणियुनि भेणुनि खे पर्दो करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलाग।